पनिया गिल मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे सैफुल्ला ख़ालिदी जी रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त पन्नू आकिल में वापडा अमलदारनि जे बिल जमा न कराईंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थी आहे। इन सिलसिले में टीम पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुस्तफ़ाई चौक, गरीबाबाद, शाही बाज़ार, बायजी चौक, ईदगाह चौक मां कार्रवाई कंदे केतिरनि ई शहरनि खे गिरफ़्तार करे थाणे ते लाकअप करे ट्रांसफार्मर लाइ सिपको ऑफिस में जमा कराया विया आहिनि। सुप्रीडेंट इंजीनियर घोटकी ज़हूर नुनारी ऐं एक्सियन रोहिड़ी डिवीज़न काशिफ़ गुलज़ार शेख जो चवणु आहे त जंहिं बि कंज्यूमर ॾांहुं लखें रुपया बिल बकाया आहे उहो फौरी तौर ते बिल जमा कराइनि। बिल जमा न कराइण ऐं बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जी नाज़रीन, ये पन्नू आकिल मां सां ख़बर पिया शेयर कयूं त पन्नू आकिल में वापडा अमलदारनि जे बिल जमा न कराईंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। इन सिलसिले में टीम पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे केतिरनि ई शहरनि खे गिरफ़्तार करे थाणे ते लाकअप कयो वियो आहे ऐं जॾहिं त इलाइक़े मां ट्रांसफार्मर लाइ सिपको ऑफिस में जमा कराया विया आहिनि। सुप्रीडेंट इंजीनियर घोटकी ज़हूर नुनारी ऐं एक्सियन रोहिड़ी डिवीज़न काशिफ़ गुलज़ार शेख जो चवणु आहे त जिन बि कंज्यूमरनि ॾांहुं लखें रुपया बिल बकाया आहिनि उहे फौरी तौर ते पंहिंजो बिल जमा कराइनि। बिल न जमा कराईंदड़ माण्हुनि तोड़े बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई